हिन हाल में तामी मुसलमान हो। इन आयत मुबारक में अल्लाह तबारक व तआला ईमान वारन सां मुखातब आहे। ईमान वारन खे फरमाईं त ऐ ईमान वारो पंहिंजे रब खां ईअं ॾिजो जीअं उन खां ॾिजण जो हक़ आहे। इन आयत जे तफ़सीर में हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त इन जो मतलब ही आहे त अयुता फला युसा व युशकर फला युसा व युशकर फला युफर। अल्लाह खां ॾिजण जो जीअं हक़ आहे ईअं ॾिजणु घुरिजे। इन जो मतलब ही आहे त बानो हमेशह अल्लाह ताला जी फरमाबरदारी करे, कॾहिं बि उनजी नाफ़रमानी न करे ऐं हमेशह अल्लाह जो ज़िक्र करे, कॾहिं बि उनखे विसारजे न ऐं हमेशह अल्लाह जो शुक्र कजे, उनजी नाशुक्री न कजे। इहो आहे अल्लाह खां ॾिजण जो हक़ अदा करणु। यानी पाण खे हमेशह ज़िंदगीअ में अल्लाह ताला जो फरमाबरदार थी रहणु घुरिजे। ही ज़िंदगी अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ां हिकु नेमत आहे जेका अल्लाह ताला इंसान खे अता फरमाई आहे ऐं इंसान खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे इबादत जे लाइ इहा ज़िंदगी अता फरमाई आहे। ही ज़िंदगी जेका हयाती आहे उहा इन जे लाइ आहे, ही इम्तिहान आहे, आज़माइश आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो बेहद अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह ताला मौत ऐं हयाती इन जे करे ख़लक़ी आहे त जीअं हू अव्हांखे आज़माए त अव्हां मां केरु सुहिणा अमल थो करे। ही ज़िंदगी इन जे लाइ मिली आहे त माण्हू इन में अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे, अल्लाह ताला जो ज़िक्र करे, अल्लाह जी फरमाबरदारी में ज़िंदगी गुज़ारे। जेकॾहिं ईअं न आहे त पोइ इंसान ऐं ॿियनि जानवरनि में को फ़र्क़ु नथो रहे। ज़िंदगी ॿिया जानवर बि गुज़ारींदा आहिनि, उहे बि खाईंदा आहिनि, पीअंदा आहिनि, सुम्हंदा आहिनि, उथंदा आहिनि, हलंदा आहिनि, फिरंदा आहिनि। पर इंसान चूंकि अशरफुल मखलूक़ात आहे त इंसान जो मक़सद बि अज़ीम आहे ऐं उहो मक़सद अल्लाह ताला जी इबादत आहे। पोइ जेको इंसान पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ताला जे इबादत में गुज़ारे थो, अल्लाह ताला जी फरमाबरदारी, अल्लाह जे शुक्र, अल्लाह जे ज़िक्र में गुज़ारे थो, उहो इंसान पंहिंजे मक़सद में कामयाब आहे ऐं उहो इंसान ई आहे। बाक़ी जेकॾहिं इंसान पंहिंजे रब खे विसारे, पंहिंजे रब जी नाशुक्री करे, पंहिंजी रब जी फरमाबरदारी न करे, इबादत न करे, त पोइ उन इंसान जे लाइ अल्लाह ताला कलाम पाक में इरशाद फरमायो उलाइका कल अनआम बल हुम अदल। पोइ इंसान न आहे बल्कि जानवर वांगुरु आहिनि, बल्कि इन खां बि बदतर आहिनि। त इंसान उहो आहे जेको इंसान पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे रब जे इबादत में, रब जे ज़िक्र में, रब जे शुक्र में गुज़ारे। चूंकि हिन ज़िंदगीअ खां पोइ ॿी ज़िंदगी आहे। दरअसल ही इम्तिहान आहे। असुल ज़िंदगी ऐं हमेशह वारी ज़िंदगी उहा आहे जेका हिन ज़िंदगीअ खां पोइ शुरू थींदी। ही त मुख़्तसर ज़िंदगी आहे ऐं
दिया वो उनजे लाइ इंसान खे कुझु करणु घुरिजे। इंसान हिन ज़िंदगीअ में जेतिरो बि अमल करे उहो तमामु घटि आहे, जेतिरो बि अमल करे घटि आहे। छो त जॾहिं उन आख़िरत वारी ज़िंदगी में पंहिंजा अमल ॾिसंदो त पोइ अफ़सोस कंदो त काश अञा बि वधीक जॻह अमल कया हा, पर उन वक़्तु उनजो अफ़सोस उनखे कमु न ईंदो। इमाम लारफ़ी हज़रत क़ीसी रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा सम्झाई ॾींदे फ़क़ीरनि खे फ़रमायो, ऐं फ़क़ीरो तव्हांखे सिकंदर बादशाह जे ज़ुल्मात वारे ॻाल्हि जो वाक़े जी ख़बर आहे? फ़क़ीर ने अर्ज़ कयो ज़िक्रुल्लाह तव्हां ॿुधायो। पाण फ़रमायो त ही ज़िंदगी सिकंदर बादशाह जे ज़ुल्मात वारे ॻाल्हि जे मिसल आहे। फरमायो त सिकंदर बादशाह पंहिंजे लश्कर सां हिकु ऊंदाही ॻाल्हि मां गुज़रियो, जेके सवारीअ जा जानवर हुआ, घोड़ा हुआ या खच्चर, उन्हनि जे सुंगनि में पथिरियूं लॻनि पियूं, ऊंदाही हुई। बादशाह हुकुम कयो त लश्कर वारनि खे त हितां जेके पथिरियूं अव्हांजे जानवरनि घोड़नि जे सुंगनि खे लॻनि पियूं, हितां जेतिरे क़दुरु वस पुॼे त पथिरियूं मेड़े करणु। पाण फरमाइनि त हिकिड़ा माण्हू बादशाह जे हुकुम खे अहमियत ॾींदे जेतिरो उन्हनि जो वस हुयो उन्हनि ओतिरियूं पथिरियूं कयूं। मतिलबु त जेका बि शइ उन्हनि वटि हुई, कुर्सियूं, कोबरा, कीसा, थेला, जेका बि शइ हुई, चूंकि बादशाह जो हुकुम हो, बादशाह जे हुकुम खे अहमियत ॾींदे जेको बि उन्हनि जो वस हुयो उन हिसाब सां उन्हनि पथिरियूं कयूं। ॿियनि वरी ख़ाली कुर्सियुनि ते इक्तिफ़ा कयो, किन कोबरनि ते इक्तिफ़ा कयो, किन ख़ाली कीसा भरिया। कुझु अहिड़ा हुआ जिन कुझु बि न कयो ऐं बादशाह जे हुकुम खे उन्हनि अहमियत न ॾिनी ऐं पाण वीचारण लॻा त बादशाह बि अची पए हिन ऊंदाही ॻाल्हि मां पथिरियूं खणाइनि पिया असांखे। बहरहाल उन्हनि हुकुम खे तरजीह कान ॾिनी, अहमियत न ॾिनी। पाण फरमायो जॾहिं उहो लश्कर उन ऊंदाही ॻाल्हि मां ॿाहिरि निकितो त छा ॾिसनि उहे पथिरियूं न हुयूं, उहे क़ीमती हीरा ऐं मोती हुआ। सुभान अल्लाह। बादशाह हुकुम कयो त जंहिं जेका शइ खई आहे उहा उनखे ॾिनी। पोइ पाण फरमायो त जिन ख़ाली कीसा भरिया उन्हनि चयो त का जेकर सां तोबरा भरियो आहे, ऐं जिन कीसा ऐं तोबरा भरिया उन्हनि चयो त का जेकर सां कुर्सियूं भरियो आहे। बहरहाल जंहिं सभ खां वधीक खयूं उहो बि चयो त का जेकर अञा बि वधीक खणा हा। बाक़ी जिन कुझु न कयो, पाण फरमायो त उन्हनि खे ॿ तकलीफ़ूं आयूं। हिकु त मुफ़्त नेमत खां, मुफ़्त दौलत खां महरूम रहिजी विया, ऐं ॿियो त बादशाह जे हुकुम जी नाफ़रमानी कयूं ऐं बादशाह जे इताब ऐं अज़ाब हेठि आया। पाण फरमायो त ही ज़िंदगी, इहो मिसाल ॾेई करे फरमायो त ही ज़िंदगी उन सिकंदर बादशाह जे ऊंदाही ॻाल्हि जे मिसल आहे। इंसान हिन में जेको बि अमल करे थो, जॾहिं इंसान हुन ज़िंदगीअ में वेंदो, जॾहिं उहा ज़िंदगी शुरू थींदी या जॾहिं हिसाब किताब थींदो, उन वक़्तु जेतिरो बि जीअं बि जेतिरा वधीक अमल कया हूंदा दुनिया में, उहो चवंदो काश अञा जेकर वधीक अमल कया हा। छो? इन जे करे त हिननि अमलनि जे क़दुरु ऐं क़ीमत जो पतो उन ज़िंदगी में पवंदो। हिते ख़बर नथी पए
इन फरमाबरदारी इन इबादत जो असुल समर इंसान के आखिरत में मिलण वारे हदीस शरीफ में भी आहे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला हिकिड़े वाने खे सॾु फरमाईंदो, वानो हाज़िर थींदो। मुंहिंजा वारा दुनिया में तो मूंखां ही दुआ घुरी हुई, वानो अर्ज़ कंदो, हा मौलाए करीम इहे दुआऊं घुरियूं, वाना तुंहिंजो इहे दुआऊं क़बूल कयूं। वानो अर्ज़ कंदो, हा मालिक साईं, जी तूं दुनिया में तोखां इहे दुआऊं घुरियूं तो मूंखे इहे अता करे छॾियूं। वाना जी मुंहिंजा रब पर ही दुआऊं तो घुरियूं, हाओ मौला इहे दुआऊं घुरियूं, पोइ इहे दुआऊं तूं क़बूल कयूं। वानो अर्ज़ कंदो त मौला इन्हनि दुआउनि जी क़बूलियत तूं दुनिया में कान ॾिठी। अल्लाह ताला फरमाईंदो त न बाना ईअं कोन्हे, तूं तुंहिंजो इहे बि दुआऊं क़बूल कयूं, पर ईअं न कि तो घुरियूं, बल्कि अहिड़े नमूने सां जो इन्हनि दुआउनि जे एवज़ ई मुसीबतूं वॾियूं तुंहिंजे मथां अचियूं हूं जेके इन्हनि दुआउनि जे करे मूं तोखां उहे मुसीबतूं पाए छॾियूं। वरी अल्लाह ताला फरमाईंदो त माना तो ही दुआऊं घुरियूं। वानो अर्ज़ कंदो, हा मौला साईं, तूं इहे दुआऊं घुरियूं, पोइ तुंहिंजो इहे दुआऊं क़बूल कयूं। वानो अर्ज़ कंदो, इलाही आलमीन इन्हनि दुआउनि जी क़बूलियत तूं दुनिया में कान ॾिठी। अल्लाह ताला फरमाईंदो, न बाना ईअं न आहे, इहे बि तूं तुंहिंजूं दुआऊं क़बूल कयूं। अल्लाहु अकबर कबीरा। अल्लाह ताला केॾो करीम आहे, केॾो मेहरबान आहे, पंहिंजे वाने जी का बि दुआ रद नथो फरमाए। माण्हू दिलि सां जेका दुआ कंदो आहे आजिज़ी सां ऐं गिड़गिड़ाए करे पंहिंजे रब खां जा बि दुआ घुरंदो, अल्लाह ताला दुआ क़बूल फरमाईंदो। त माण्हू वाने खे अल्लाह ताला फरमाईंदो त वाना मूं तुंहिंजो इहे बि दुआऊं क़बूल कयूं, पर ईअं न कि तो घुरियूं, न ई वरी इन्हनि दुआउनि जे एवज़ तोखां मुसीबतूं तारियूं, बल्कि इहे दुआऊं तुंहिंजे लाइ आख़िरत में ज़ख़ीरो करे रखी छॾियूं आहिनि। हाणे हिन दुआउनि जो समर्थन ऐं जन्नत मिलंदो। हदीस शरीफ में आहे, उन वक़्तु माण्हू तमन्ना कंदो, काश मुंहिंजी हिकु बि दुआ दुनिया में क़बूल न थी आहे, सभिनी दुआउनि जो सबब मूंखे आख़िरत में मिले। इन दुनिया जी ज़िंदगी जे मुक़ाबले में आख़िरत वारी ज़िंदगी एतिरी अहम आहे छो त ही मुख़्तसर आहे ऐं ख़तम थियण वारी ज़िंदगी आहे। अल्लाह ताला फरमायो, ऐं ईमानदारो अल्लाह खां ॾिजो जीअं उन खां ॾिजण जो हक़ आहे, यानी हमेशा अल्लाह ताला जी इबादत में गुज़ारियो, हमेशा अल्लाह ताला जे ज़िक्र में गुज़ारियो ज़िंदगी, अल्लाह ताला जी फरमाबरदारी में इंसान के हमेशा अल्लाह ताला खां ॾिजणु घुरिजे, अल्लाह ताला जो ख़ौफ़ रखणु घुरिजे। असां माण्हू गुनाहनि ते दिले जे करे थिया जो असां मां ख़ुदा जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। ख़ुदा जो ख़ौफ़ जे इंसान जे दिलि में आहे, उहो इंसान कॾहिं बि गुनाह जे वेझो नथो वञी सघे। ख़ौफ़ न आहे, उनजे करे न रुॻो गुनाह कयूं था, बल्कि उन ते उनखे जाइज़ बि चऊं था, उन ते दिले बि ॾेखारींदा आहियूं। फ़क़ति इन जे करे असां माण्हू खां अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। अल्लाह ताला जो ख़ौफ़ वॾी नेमत आहे, ऐं इन बाने जे दिलि में अल्लाह ताला जो ख़ौफ़ अची वियो, कॾहिं बि उहे गुनाह न करे सघंदा। अल्लाह वारा इहे अल्लाह ताला जो ख़ौफ़ इन्हनि वटि हुयो।
खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह ताला के दोस्त हैं, न उन्हें पता को खौफ आए, न उन्हें को गम थींदो। इन जे करे जो उन्हनि ॿारनि पंहिंजे दिलि में अल्लाह ताला जो खौफ धारियो, तॾहिं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे खौफ खां सवाइ हर खौफ उन्हनि जे दिलि मां कढी छॾियो, उन्हनि खे अल्लाह ताला खौफ करे छॾियो। त पाणी जी घुरिजे हमेशह अल्लाह ताला जी इबादत में, अल्लाह ताला जी फरमाबरदारी में गुज़ारे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाह खां जो ईमान वारो जी अल्लाह खां मिलण जो हक़ आहे। मूं अर्ज़ कयो त इहे अल्लाह वारा हमेशह उन्हनि अल्लाह जो खौफ रखियो, उन्हनि पाण खे हराम खां बचायो, गुनाह खां बचायो, ऐं अल्लाह ताला जो एतिरो खौफ जो तोड़े जो अल्लाह ताला जा प्यारा, अल्लाह ताला जा दोस्त हुया, पर वो भी अल्लाह ताला जे जो खौफ उन्हनि वटि एतिरो हो। सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जॾहिं की कब्रिस्तान वारा गुज़रंदो हो, ख़बर खे ॾिसंदो हो त बेहोश थी किरी पवंदो हो। थोरे जो सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु उन्हनि सहाबत जा आहे जिन खे हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ज़िंदगीअ में जन्नत जी बिशारत ॾेई छॾी, पर उन्हनि हूंदे बि अल्लाह ताला जो इहो खौफ हुयो। ऐं असां माण्हुनि जो कहिड़ो हाल आहे जो असां माण्हू कहिड़ी जाइ ते बीठा आहियूं, पर पोइ बि असांखे निमाज़ यादि न आहे, असांखे अल्लाह जो ज़िक्र यादि न आहे। असीं हराम में काइजी पिया आहियूं, पाण खे हराम खां नथा बचायूं। अल्लाह ताला जो खौफ ज़रूरी आहे। इंसान जे कामयाबी जे वास्ते इंसान वो कामयाब आहे। हक़ीक़त में इंसान वो कामयाब आहे जेको इंसान हिन जहान मां जॾहिं रुख़सत थिए, जॾहिं हिन जहान मां हुनजो वञण थिए त ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो हुनखे नसीब थिए, उहो ई इंसान कामयाब आहे। उहो तॾहिं नसीब थींदो जॾहिं इंसान पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ताला जी इबादत में, फरमाबरदारी में गुज़ारींदो, अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं शुक्र में गुज़ारींदो। वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून जे तफ़सीर में बुज़ुर्ग इहो लिखियो आहे, अल्लाह ताला फरमायो हरगिज़ न मरो मगर इन हाल में जो अवां मुस्लमान हुजो, यानी मुस्लमान थी मरो। ईमान सां तव्हांजो मौत थिए, उहो ईमान सां मौत कॾहिं थींदो जॾहिं इंसान पंहिंजी ज़िंदगी अल्लाह ताला जी इबादत में, अल्लाह ताला जे ज़िक्र में, अल्लाह ताला जे शुक्र में गुज़ारे। ज़िंदगी में इंसान जिन शइ सां मोहबत रखंदो, जिन शइ ते ताक़त रखंदो, उहा ई शइ हुनखे आख़िरी घड़ी में बि यादि हूंदी। इमाम आख़िरी हज़रत ईसाई रोज़े गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु पूरी ज़िंदगी सुन्नत सां मोहबत कई, हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सुन्नत सां मोहबत कई ऐं पूरी ज़िंदगी सुन्नत जे तबलीग जे वास्ते पाण मुस्लमाननि खे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुताबिक़ ऐं सुन्नत जी तालीम ॾींदा रहिया। सुन्नत सां मोहबत ऐं सुन्नत जी तालीम ऐं सुन्नत ते अमल करणु, का बि अहिड़ी सुन्नत हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बाक़ी न शयूं जिन ते पाण अमल न कयो हुजे, हर सुन्नत ते हज़रत ईसाई रज़ियल्लाहु ताला अन्हु अमल कयो। सुन्नत सां मोहबत जो नतीजो इहो निकितो जो ख़मीस जो ॾींहुं आहे, और खुदा शरीफ में ज़िक्र आहे
मन कान आखिर कलामी ला इलाहा इल्लल्लाह दखल जन्नत, जिनके आखिरी घड़ी में ला इलाहा इल्लल्लाह हो कलमो नसीब थियो वो जन्नती आहे। असांखे जेको मुर्शिदन तरीक़े जे तरफ़ां ज़िक्र मिलियल आहे, का तस्वीर ज़िक्र मिलियल आहिनि, उहे इन जे करे तव्हां इहो ज़िक्र एतिरो कमायो, इन जी एतिरी पाबंदी कयो, एतिरो ज़िक्र खे कमायो जो मरण वक़्तु हमारे ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जारी हुजे। ऐं इहा ॻाल्हि हिकिड़ी हक़ीक़त आहे। थोरो सारा जिन ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र ज़िंदगी में कमायो, उन सां मोहबत कई ऐं ज़िक्र जी पाबंदी कई त जहान शाहिद आहे कोई मरण वक़्तु वॾे आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो पढ़ंदे इन जहान मां रुख़्सत थी विया। हज़रत पीर साईं तजल्ली रज़ियल्लाहु ताला अन्हु विसाल खां 4 कलाक अॻु में, विसाल खां 4 कलाक अॻु में पाण कुझु फ़ैसिलनि में ऐं कुझु वसियतनि में मसरूफ़ हुया ऐं हालत जेका हुई उहा ईअं सम्झो त सकरात वारी तकलीफ़ वारी हुई, पर पोइ बि पाण वसियतनि में फ़ैसिलनि में मसरूफ़ हुया। सैयद मोहम्मद हसन शाह सदन भाउ उन ख़्याल कयो, उनजे दिलि में ख़्याल आयो, ख़ज़ानतुल रहमत में ज़िक्र आहे, उनजे दिलि में ख़्याल आयो त जेकर पाण इन घड़ीअ में इन्हनि वसियतुनि खां फ़ैसिलनि खे छॾे करे ऐं अल्लाह ताला जे तरफ़ मुतवजह थियनि। सैयद मोहम्मद हसन शाह सदन भाउ खे दिलि में इहो ख़्याल आयो, पाण उनजो ख़्याल मालूम करे फरमाया त अदा तोखे शक आहे छा असांजे मुतालिक़ असीं गाफ़िल न आहियूं, असीं अल्लाह ताला जे याद में आहियूं। ऐं पोइ वॾे आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह जो कलमो पढ़ंदे हिन दुनिया खां मोकिलायूं। ऐं अल्लाहु अकबर कबीरा मलफ़ूज़ा शरीफ़ में ख़ज़ानतुल रहमत में इहो बि ज़िक्र आहे त विसाल खां पोइ ख़लीफ़े गौस मोहम्मद रहमतुल्लाह अलैह पीर साईं जे मथां पीरी करे अर्ज़ कयो त क़िबला जीअं दुनिया में मूंसां मुस्कुराईंदा हुआ ईअं मूंखे मुस्कुराए ॾेखारियो। पोइ फ़क़ीर शाहिद मलफ़ूज़ा शरीफ़ में ज़िक्र आहे त पीर साईं तजल्ली रज़ियल्लाहु ताला अन्हु मुस्कुरायो, एतिरे क़दर मुस्कुरायो जो दंद मुबारक ज़ाहिर थी विया। अल्लाह ताला तमाम हमेशा पंहिंजे इबादत